कामयाबी के 1 साल का जश्न। जैकमाबाद का ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखरानी जी रिपोर्ट मुताबिक तालका ठुल में जीए सिंध क़ौमी महाज़ पारां सारियुनि जा अघ घटि हुजण ऐं नकली बिज भाण हलंदड़ ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। वसीम कुरैशी, मामा शमन सुमरो, लियाकत सरकी जी अॻुवाणी में कारकुननि हथनि में पार्टी जा झंडा खणी ठुल शहर जे शाही बाज़ार खां नारेबाज़ी कंदा रहबर चौक वटि पहुची सख़्तु एहतिजाज करे धरणो हंयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि मीडिया सेल सां ॻाल्हाईंदे चयो त सारियुनि जा घटि अघ मुक़ररु करे आबादगारनि खे कंगाल कयो पियो वञे। उन में आबादगार पंहिंजे ख़र्च भी कढी न सघंदा। उन्हनि चयो त ठुल जे वापारियुनि पारां आबादगारनि खे नकली बिज ऐं भाण ॾेई आबादगारनि जे फसल खे वॾो नुक़सानु पहुचायो आहे। उन्हनि सिंध हुकूमत ऐं एग्रीकल्चर डिपार्टमेंट खां मुतालबो कयो आहे त सारियुनि जा अघ 2300 खां वधाए 4000 मुक़ररु करे आबादगारनि खे वधंदड़ फाकाकशी खां बचाए नकली बिज ऐं भाण हलाईंदड़ वापारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे ज़राअत खे बचायो वञे।